guys, welcome back to the Sindhi Film Festival. अॼु मां हिकिड़े ॾाढे स्पेशल माण्हू जे ऑफिस में आई आहियां, डॉक्टर भगवान बालानी. इहे प्रिंसिपल आहिनि बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज जा, जेको कोलाबा में आहे. हाणे नेशनल काउंसिल फॉर प्रमोशन ऑफ सिंधी लैंग्वेज NCPSL, इट्स क्वाइट अ माउथफुल, उन्हनि सां गॾिजी करे BTTC ॿिनि ॾींहंनि जो सिंधी सेमिनार / वर्कशॉप थी करे कि डिजिटल मीडिया सिंधियत खे कीअं बचाए रही आहे. सर तव्हांखे इनवाइट था करणु चाहिनि, अचो इन जे बारे में मैसेज फैलायो कि इहो थिए थो. एंड ओवर टू यू सर. जय झूलेलाल. मूंखे तमामु घणी ख़ुशी थी थिए त बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज, जेको हैदराबाद नेशनल कॉलेजिएट बोर्ड जो टीचर्स ट्रेनिंग कॉलेज आहे, उन NCPSL सां मिली करे हिन नेशनल लेवल कॉन्फ्रेंस जो आयोजन कयो आहे. हिन कॉन्फ्रेंस जी थीम आहे अ लिंग्विस्टिक पेडागोजी टीचिंग ऑफ सिंधी इन द डिजिटल वर्ल्ड. जीअं त असां सभिनी खे ख़बर आहे त असांजी जेका नई पीढ़ी जेका आहे, नई टही आहे, जेका यंग जनरेशन आहे, उहा सोशल मीडिया सां तमामु जुड़ियल आहे. ऐं मूंखे घणियूं आशाऊं आहिनि हिन पीढ़ीअ मां. असांजा उभरंदड़ कलाकार तमामु धूम मचाए रहिया आहिनि सोशल मीडिया जे ज़रिए, ऐं हिननि सिंधी भाषा खे हिकु नई परिभाषा ॾिनी आहे. वाह वाह, माना असां हाणे सर सां वही ॻाल्हियूं पिया कयूं, छा त ॻाल्हाइनि था. मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त जेकी नई जनरेशन आई आहे, हुन सिंधीअ खे हिकु नओं मुक़ाम ॾियण जी कोशिशि कई आहे. ऐं मां चाहींदुमि जेकॾहिं इहा जेका नई पीढ़ी जेका सोशल मीडिया सां जुड़ियल आहे, जिन जा वीडियोस मिलियंस में माण्हू सिंधी एक्रॉस द वर्ल्ड ॾिसी रहिया आहिनि, जेकॾहिं इहे पंहिंजूं ॻाल्हियूं असांजे बोर्ड कॉलेजिस जे सिंधी ॿारनि ताईं पहुचाए सघनि, उन्हनि खे हिमथाए सघनि, त मूंखे लॻे थो जीअं दादा राम पंजवाणी जी पीढ़ीअ सिंधियत जी धूम मचाई हुई, मूंखे लॻे थो हीअ पीढ़ी बि असांजे सिंधियत खे हिकु नओं जीवन दान ॾेई सघे थी. मुंहिंजी तव्हां सभिनी भाउरनि भेनरुनि खे विनंती आहे त हिन प्रोग्राम में शरीक थी करे ऐं हिन प्रोग्राम खे वधि में वधि कामयाबु बणायो, त जीअं असां सॼे वर्ल्ड जे हर हिकु सिंधीअ ताईं पहुची सघूं ऐं पंहिंजो पैगाम पहुचाए सघूं त इट इज़ द राइट टाइम टू राइज़ अगेन and achieve the new heights as far as uniting the Sindhi people across the world are concerned through media. If we cannot meet physically, let us meet through the clouds. Thank you. How sweet, very well said. And इहो तव्हां हिकु मिंट में सर जी झलक ॾिठव. असां हिते एॾी देरि खां ॻाल्हायूं था एंड ही इज़ अमेज़िंग. एॾो नॉलेज अथनि. ओ माई गॉड, आई एम सो हैप्पी कि तव्हां सां ॻाल्हाइणु मिलियो. प्लीज़ इन कॉन्फ्रेंस सेमिनार वर्कशॉप जेको हिननि एॾी महिनत सां मस्तु प्लान कयो अथऊं, इन बारे में सभिनीनि खे ॿुधायो. थी सघेव त अचो, असां फाइनली मिली था सघूं. हूअं ख़ाली यूट्यूब ते मिलंदा आहियूं. एंड तेसि ताईं सिंधी फिल्म फेस्टिवल चैनल खे सब्सक्राइब कजो यूट्यूब ते. बाय. अच्छा, हिकु मिनट बाय न कर, मूंखे कुझु अञा चवणो आहे. भावना जंहिं नमूने महिनत करे रही आहे, मां ॾाढो ख़ुशि आहियां. साईं ॾींहं ॾेसि असांजी आसीस हिन सां गॾु आहे, ऐं हिन काफ़ी महिनत कई आहे नई पीढ़ीअ खे गॾु आणण में. भावना प्लीज़ असांजे दर्शकनि खे ॿुधाए त हिन कॉन्फ्रेंस में केरु केरु अची रहियो आहे. Oh my God, you name it and that person will be there. सर एॾा ब्रॉड माइंडेड आहिनि. हाणे मां इन्विटेशन मोकिलियो दृशिका अडवानी, करण खेमानी, इन्हनि सभिनी खे मां इंस्टाग्राम ते इन्विटेशन मोकिलियो, वीडियो नोट कढी करे. भावेश वलेचा एंड वंदना निरंकारी, दिलवेन हज़ारी, गिरीश खेमानी, सपना भावनानी, दीपक वटवानी एंड दीपक केसवानी, आशा चांद, जिन जो नालो खणो सभु उहे हुजण वारा आहिनि. त आई एम वेरी एक्साइटेड टू सी कि ही इज़ सो ब्रॉड माइंडेड. सभिनीनि खे था घुराइनि एंड आई जेन्युइनली बिलीव इन टीम वर्क. सभिनी खे गॾिजी करे असांजे ॿोलीअ लाइ कमु करणो आहे. त आई एम वेरी एक्साइटेड टू सी दैट ही इज़ अ फैंटास्टिक पर्सन. अच्छा, ॿी हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुमि त 3 कॉलेज, HR कॉलेज, KC कॉलेज एंड बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज गॾिजी करे सिंधी यूनिवर्सिटी ठाहिण जो फ़ैसिलो कयो आहे, ऐं हुनजो नालो आहे हैदराबाद सिंध नेशनल कॉलेजिएट यूनिवर्सिटी. सो एक्साइटिंग. ऐं असां हुनजे नोटिफिकेशन जे लाइ वेट करे रहिया आहियूं, ऐं भॻवान जी दया सां महाराष्ट्र गवर्नमेंट तमामु जल्द नोटिफिकेशन इशू करण वारी आहे, एंड इमीडिएटली वी विल बी रिकग्नाइज्ड एज HSNC
यूनिवर्सिटी। मूंखे बि मुंहिंजी डॉक्टरेट नेक्स्ट ईयर मिले थी, तो आई विल बी वन ऑफ द फैकल्टी। एक्सलेंट बिल्कुल्ह वाधायूं हुजनि तव्हांखे। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे त हिन यूनिवर्सिटी जो सिंधी यूनिवर्सिटी जो पहिरियों सिंधी प्रोग्राम बॉम्बे टीचर्स ट्रेनिंग कॉलेज ऑर्गेनाइज़ करे रहियो आहे। Congratulations, this is fantastic. ऐं असांजी मैनेजमेंट जेका आहे जंहिंमें असांजा दादा निरंजन हीरानंदानी ट्रस्टी आहिनि, मिस्टर अनिल हरीश ट्रस्टी आहिनि, कुशुमन सुकाणी, मायाशाणी मैडम, लाल चेनाराम, उन्हनि खे बि असां इन्विटेशन मोकिली आहे। ऐं मूंखे ख़ुशी आहे त उहे बि अची हिन मौक़े ते असां सां गॾु शरीक थींदा ऐं असांखे आशीर्वाद ॾींदा। वॉट अ ब्यूटिफुल ड्रीम। हिकु पासे अकेडमिक वर्ल्ड खे था गॾु कनि, हिकु पासे आर्टिस्ट खे था गॾु कनि, एंड आई एम इन द मिडल ऑफ बोथ ऑफ देम, सो आई रियली लाइक इट। सर, यूट्यूब अलॻि दुनिया है, मुंहिंजी PhD अलॻि दुनिया है, बट आई एम वेरी हैप्पी टू सी कि यू आर ब्रिंगिंग इट ऑल टुगेदर। थैंक यू फॉर डूइंग दिस। पर विसरो न, असांजे बोर्ड कॉलेज जा सभु प्रिंसिपल अचनि था। फैंटास्टिक। सी यू देयर पीपल। डेफिनेटली। Thank you for watching, and do not forget to subscribe to the Sindhi Film Festival. Bye.